बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कालल मुसन्निफ रहमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही। वल बाउ मुतअल्लिक़तुन बिमहज़ूफ़िन तक़दीरुहु बिस्मिल्लाहि अक़रअु लिअन्नल्लज़ी यतलूहु मक़रूवन व कज़ालिक युदमिरु कुल्लु फ़ाइलिन मा यजअलु तस्मियत मब्दअन लहु व ज़ालिक औला मिन अन युदमर अब्दअ लिअदम मा युताबिकुहु व मा यदुल्लु अलैहि औ इब्तिदाई लिज़ियादति इदमारिन फ़ीही। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोके सबक़ में काज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह बिस्मिल्लाह शरीफ़ जी 9वीं बहस खे ज़िक्र फरमाईंदा त बिस्मिल्लाह में जेका बा आहे इहा हर्फ़ जार आहे ऐं जार मजरूर तरकीब में बज़ात ख़ुदि कुझु कोन थींदा आहिनि, यानी कंहिं न कंहिं मुतअल्लिक़ जो सहारो वठी पोइ जेको तरकीबी उनजी हालत हूंदी उहो बणिजंदा, यानी ही मुतअल्लिक़ थींदा आहिनि ऐं हिननि खे मुतअल्लिक़ खपे जेको फ़ेल हुजे या शुभ फ़ेल हुजे। हाणे इहे त इब्तिदाई ॻाल्हियूं आहिनि त फ़ेल या शुभ फ़ेल जेकॾहिं ज़ाहिर आहे त पोइ जार मजरूर मिली ज़र्फ़ लग़्व थींदो, ऐं जेकॾहिं फ़ेल या शुभ फ़ेल मुक़द्दर आहे त पोइ जार मजरूर थींदो ज़र्फ़ मुस्तक़र। त हिते त फ़ेल या शुभ फ़ेल ज़ाहिर कोन्हे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम में न को फ़ेल आहे न को वरी शुभ फ़ेल आहे। त पोइ मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैह फरमायो वल बाउ मुतअल्लिक़तुन बिमहज़ूफ़िन, यानी इहा बा जेका आहे इहा महज़ूफ़ जो मुतअल्लिक़ आहे, हिकिड़े फ़ेल महज़ूफ़ जो मुतअल्लिक़ आहे जेको आहे अक़रअु, यानी बिस्मिल्लाह अक़रअु। क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह ॿुधाइण था चाहिनि त जेकॾहिं फ़ेल महज़ूफ़ हूंदो आहे त पोइ उनजो जेको मुतअल्लिक़ कढिबो उहो या त अफ़ाल आमा मां कढिबो आहे या त अफ़ाल ख़ासा मां। अफ़ाल आमा कोन, सुबूत, हुसूल, वजूद, इहे जेके 4 या 5 आहिनि इहे अफ़ाल आमा आहिनि। जेकॾहिं को करीनो मौजूदु कोन्हे को त पोइ तव्हां अफ़ाल आमा मां कोन कढो, कान कढो, सुबूत मां सबत कढो, हुसूल मां असल कढो, वजूद मां वजद कढो, या वरी बसरिन जे मज़हब मुताबिक़ काइनुन, हासिलुन, साबितुन, वाजिदुन कढो। पर जेकॾहिं को करीनो आहे त उन वक़्त में असां अफ़ाल ख़ासा मां माना को ख़ासि फ़ेल कढंदासीं। त क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह फरमाए हिते करीनो आहे, उहो इहो आहे त लिअन्नल्लज़ी यतलूहु मक़रूवन, छो त उहा शइ जंहिंखे असीं पढ़ूं पिया उहा पढ़ियल आहे, जंहिंखे तिलावत कयूं पिया उहा छा आहे पढ़ियल आहे, तंहिं करे हिते कढिबो बिस्मिल्लाह अक़रअु। त फरमाए त वल बाउ मुतअल्लिक़तुन बिमहज़ूफ़िन, बा जेका आहे या मुतअल्लिक़ आहे उन महज़ूफ़ सां जंहिंजी तक़दीर आहे बिस्मिल्लाह अक़रअु। इहो छो कढियोसीं, उनजो दलील ॾिनई त लिअन्नल्लज़ी यतलूहु मक़रूवन, छो त तहक़ीक़ उहा शइ जो थो पढ़े इहो इनखे पढ़ियल आहे, यानी जंहिंखे शइ माण्हू तिलावत करे पियो उहा छा आहे पढ़ियल आहे। वरी हिते क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो ज़ाब्तो बयानु कयो त वकज़ालिक युदमिरु कुल्लु फ़ाइलिन मा यजअलु तस्मियत मब्दअन लहू, हर कम जो कंदड़ उहो फ़ेल महज़ूफ़ कढंदो जंहिंजे लाइ उहो बिस्मिल्लाह खे मब्दा पियो बनाए। मसलन उहो बिस्मिल्लाह खे खाइण लाइ पियो पढ़े त पोइ छा चवंदो बिस्मिल्लाह आकुलु, जेकॾहिं पीअण लाइ पियो पढ़े त चवंदो बिस्मिल्लाह अशरबु, जेकॾहिं लिखण लाइ पियो पढ़े त चवंदो बिस्मिल्लाह अक्तुबु। त हिते असीं छा त क़ुर पढ़ूं पिया, तंहिं करे असां छा चयो बिस्मिल्लाह अक़रअु। सम्झे, इहो ज़ाब्तो आहे त वकज़ालिक युदमिरु, ऐं अहिड़ी तरह मुज़मर कंदो हर फ़ाइल हर कम जो कंदड़ उन शइ खे जंहिंजे लाइ उहो बिस्मिल्लाह खे मब्दा बनाए थो। मब्दा माना शुरूआत करणु, जंहिं लाइ बिस्मिल्लाह पढ़े थो उन जे लाइ, जंहिं कम जे लाइ बिस्मिल्लाह पढ़े थो, पोइ जेको लफ़्ज़ उन सां मुनासिबु हूंदो असीं उहो फ़ेल महज़ूफ़ कढंदासीं। बसि इहो ज़ाब्तो आहे। अच्छा, पोइ वरी उन्हनि माण्हुनि जी क़ाज़ी साहब तरदीद पियो करे जेको चए पियो न मां तव्हां बिस्मिल्लाह अक़रअु न कढो, बसि बिस्मिल्लाह अब्दअ कढो, माना अलाह हिन सां शुरू थो कयां मां, पोइ कमु थो शुरू कयां मां, लिखणु शुरू थो कयां मां, हर्ष शुरू थो कयां मां, त तव्हां अब्दअ कढो।
काज़ी साहब फरमाईंदा त इहो अबदव जे कढण खां इहो अक़रव कढणु वधीक आहे। हाणे अबदव जेके कढनि था उहे दलील था ॾियनि त हदीस में आहे कुल्लु अमरिन ज़ीबालिन लम युबद, हर कम साहिब शान जंहिंजी इब्तिदा न कई वई त उते अबद इन फेल मां युबद आयो आहे, तंहिं करे हिते तव्हां छा कढो अबदव कढो। काज़ी साहब फरमायो त न वज़ालिक औला मिन ऐं युदमर, इहो वधीक आहे उन खां जो माण्हू छा मुज़मर करे अबदव, अबदव खां अक़रव वधीक आहे। हाणे इहा त दावा आहे, दलील कहिड़ो? फरमायो त ले आदम मां युताबिकु, उन शइ जे न हुजण जंहिं माना इस्तेमाल जी इहा शइ मुताबिक़ कान्हे। मिसाल तौरु तव्हां ॾिसो त हदीसुनि में आयो आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बिस्मिल्लाह वलजना बिस्मिल्लाह ख़रजना, तंहिंजो मतिलबु आहे त जंहिं जंहिं मक़ाम जे लाइ बिस्मिल्लाह पढ़ी वई आहे उन कम जो उन फेल जो त ज़िक्र कयो आहे। इन मां साबित थियो त बिस्मिल्लाह अबदव हुजे त पोइ नबी साईं चयां बिस्मिल्लाह अबदव बसि। पर इस्तेमाल अरबी लुग़त में हुज़ूर जे कलाम में क़ुरान में ख़ुदा बिस्मिल्लाह मजरेहा, ऐं वरी हदीसुनि में आयो बिस्मिल्लाह वलजना बिस्मिल्लाह दखलना, जिब्रील जॾहिं नबी साईं पीणो रखियो चई बिस्मिल्लाह अर्क़ीक, तंहिंजो मतिलबु आहे त फ़ाइल उहो ज़मीर मुज़मर कंदो या उहो फेल मुज़मर कंदो महज़ूफ़ कढंदो जंहिंजे लाइ उहो बिस्मिल्लाह खे छा पियो करे शुरू करे। इस्तेमाल इन जे मुताबिक़ आहे, ऐं अबदव वारो उहो इस्तेमाल जे मुवाफ़िक़ बि कोन्हे, ऐं उन शइ ते दलालत करे माना जंहिं शइ जे मथां इहो दलालत करे उन जे मुताबिक़ बि कोन्हे। मिसाल तौरु त अबदव ॾिसो, या त असीं जेको महज़ूफ़ कढंदा आहियूं अफ़ाल आमा मां कढंदा आहियूं, कोन मां कढूं, हुसूल मां कढूं, सुबूत मां कढूं, वजूद मां कढूं, त अबदव त इन मां आहे ई कोन, चइनि मां या पंज जेके बयानु कया उन मां आहे ई कोन। तव्हां पोइ माना अबदव अफ़ाल ख़ासा मां कढियो आहे, ऐं अफ़ाल ख़ासा जे लाइ को न को करीनो हुजे, ऐं हिते त को करीनो कोन्हे, तंहिं करे इहो करीने ते दलालत बि कोन थो करे, दलालत न करण जे करे ऐं इस्तेमाल जे मुताबिक़ न हुजण जे करे। ले अद में मां युताबिक़ जो छा मतिलबु आहे, इस्तेमाल जे मुताबिक़ बि इहो कोन्हे ऐं कंहिं करीने ते दलालत बि कोन थो करे, तंहिं मां मालूम थियो त इहो अबदव कढणु सही कोन्हे। वरी के चवंदा भला अबदव न कढो, इब्तिदाई कढो, छो त इब्तिदाई सां इहो जुमिलो इस्मियो थींदो, ऐं जुमिले इस्मे में दवाम हूंदो आहे बख़िलाफ़ जुमिले फेले में, छो त जुमिले फेले में हुदूस हूंदो, ऐं जंहिं जुमिले जे अंदरि दवाम आहे उहो हुदूस वारे खां अफ़ज़ल आहे, तंहिं करे तव्हां इब्तिदाई कढो। काज़ी साहब फरमायो त न इब्तिदाई बि कोन कढिबो, कढिबो त बिस्मिल्लाह अक़रव कढिबो। जेके अबदव चवनि था उन्हनि जी बि तरदीद कई, हाणे जेके इब्तिदाई चवनि था कढो उनजी बि तरदीद करे थो। उहा कीअं त लिज़ियादत इदमारन फ़ीह, तव्हां जे इब्तिदाई कढंदव चवंदव इब्तिदाई बिस्मिल्लाह रहमान रहीम या इब्तिदाई बिस्मिल्लाह रहमान रहीम, त तव्हां हिकिड़ो त इब्तिदाई मुक़दर कढंदव, वरी तव्हां साबितुन कढंदव, माना तव्हां बिस्मिल्लाह में बार फिजार इस्म मुज़ाफ़, अल्लाह मौसूफ़, रहमान सिफ़त अव्वल, रहीम सिफ़त सानी, मौसूफ़ पंहिंजे ॿिन्ही सिफ़तुनि सां मिली मुज़ाफ़ इलैहि थियो, इस्म मुज़ाफ़ जो, इस्म मुज़ाफ़ पंहिंजे मौजूद थियो जार जो, जार मजरूर सां मिली ज़र्फ़ मुस्तक़र थी इस्म मुक़दर साबितुन जो, हिकिड़ो तव्हां कढियो साबितुन, वरी तव्हां चवंदो साबितुन इस्म फ़ाइल, हुन में हुआ फ़ाइल इस्म फ़ाइल पंहिंजे फ़ाइल जे मुतालिक़ सां मिली शुबह जुमिलो इस्म ख़बर थियो, ख़बर थियो मुब्तदा मज़ूफ़ इब्तिदाई जी, त तव्हां छा कया ॿ यानी ॿ हिकिड़ो इब्तिदाई तव्हां मुज़मर कढियो ऐं ॿियो तव्हां साबितुन मुज़मर कढियो, त इहो त कलाम जे अंदरि छा थी ड्रेग थी वई, ऐं कलाम जेको ड्रेग वारो हुजे जंहिंमें तफ़सील हुजे उहो कलाम बहितर कोन्हे, बल्कि उहो कलाम बहितर आहे जंहिंमें इजमाल आहे, त जंहिंमें ज़्यादती इज़मार जी आहे उहो सही कोन्हे। तंहिं करे काज़ी साहब फरमाईंदे इब्तिदाई बि सही कोन्हे, बाक़ी अक़रव कढिबो, ऐं हर फ़ाइल उहो ई फेल मुज़मर कढंदो जंहिंजे लाइ उहो बिस्मिल्लाह खे छा पियो करे मबदा बनाए पियो। हाणे थोरो तर्जुमो ॾिसिजो, बा मुतअल्लिक़ा महज़ूफ़ सां जंहिंजी तक़दीर आहे बिस्मिल्लाह अक़र, छो तहक़ीक़ जो थो पढ़े इहो इन खे पढ़ियल आहे, अहिड़ी तरह ज़मीर कंदो यानी मुज़मर कंदो हर फ़ाइल उन खे जो थो करे बिस्मिल्लाह खे उनजी इब्तिदा मबदा उन जे लाइ, ऐं इहो वधीक आहे हिन खां जो ज़मीर कयो वञे अबदव न हुजण उन जे जो थो मुताबिक़ थिए हिन खे, यानी उन जे मुताबिक़ थियण जे न हुजण जे करे, ऐं उन ते जो दलालत करे थो इन ते, या इब्तिदाई इज़मार जो ज़्यादा हुजण इन में, उन जे लाइ इहो इब्तिदाई कढण बि नाजाइज़ आहे, बल्कि जाइज़ आहे त तव्हां बिस्मिल्लाह अक़रव कढो। बसि।